अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ॿार ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव, रब्बा कंदो तव्हां सभिनी ॿारनि जे सदके असांजा बि गम परेशानी दूरि थींदा। दोस्तों अॼु आऊं वञी रहियो आहियां शहर ऐं तव्हांखे ॾेखारींदुमि त असांजे शहर जी जेके बि मार्केटूं आहिनि तव्हांखे ॾेखारींदुमि। अॼु मूंखे खणणो आहे दुकान जो सामान। अॼु आहे ख़मीस जो ॾियारो, असांजे शहर में लॻंदी आहे मालपुड़ी प्लस में, उहा बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदुमि। त दोस्तों वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, ॾिसिजो लाज़मी। ऐं जेके बि नवां दोस्त आहिनि उनखे बि रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे। असां हलूं था दोस्तो हिनमहिल शहर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हीअ आहे असांजे शहर जी मालपुड़ी, जिथे ॿाहिरें रोड ते तव्हांखे नंढा जानवर बासानी मिली वेंदा ऐं ॿाहिरें साइड इंतज़ाम थियलु हूंदो आहे वॾनि जानवरनि जो। उते तव्हांखे हर क़िस्म जा वॾा जानवर ऐं हर शइ मिली वेंदी आहे। असांजे शहर में ख़मीस वारे ॾींहुं लॻंदी आहे मालपुड़ी, जिथे नंढा वॾा हर तबिके जा माण्हू हिकु कारोबार सां जुड़ियल हूंदा आहिनि। सभिनि जी रोज़ी सुठे तरीक़े सां थी वेंदी आहे ऐं हिते पखी हुजनि, जानवर हुजनि, हर शइ हिते बासानी ख़रीदो फ़रोख़्त थींदी आहे। हीअ असांजे शहर जो आहे गेट, साम्हूं आहे असांजो शहर। असां वञूं पिया सामान खणण। दोस्तो असां वेठा आहियूं रक्शे में, रक्शो मां करायो आहे पंहिंजो ॿधो। असांजो सामान आहे थोरो 3 जॻहियुनि तां खणणो, त हर पासे वञणु ॾुखियो आहे। इन जे करे आउं मुकमल रक्शो करायो आहे त हिनमहिल मां वञा थो सामान खणण। तव्हां दोस्तो वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि असांजी रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक लाज़मी कजो। असांखां का ग़लती थी हुजे त असांखे कमेंट्स तव्हां करे सघो था। असां वञूं था साम्हूं आहे ल्यू बिस्किटनि जी एजेंसी। असां वञूं था साम्हूं बिस्किट खाइण, पर असां पहुता आहियूं एजेंसी तो हिनमहिल असां खणंदासीं बिस्किट। इन खां बाद में असां दोस्तो पंहिंजो तक़रीबन सामान कंप्लीट करे छॾियो आहे। ही आहे असांजा बिस्किट। इन खां बाद में असांखे खणणो आहे अॻे, उहो आहे ॿी पासे। उन खां बाद में असांखे खणणो आहे साबुण, उन जी एजेंसी आहे थोरो साइड ते। त सभु सामान कंप्लीट करे हिनमहिल असां वेंदासीं पंहिंजे घर जी तरफ़। तव्हां दोस्तो ॾिसो था, हीअ आहे असांजे घर जो। घर खां थोरो ई दूर हाईवे आहे जेको असां हितां क्रॉस कंदा आहियूं। साम्हूं गाॾियूं, हाईवे आहे पर हिते घुत हणणी पवंदी आहे। जेको अॻ में निकिरी वियो त निकिरी वियो। तमामु घणा एक्सीडेंट बि थींदा आहिनि, पर रब पाक सभिनि ॾे ख़ैरु कंदो। दोस्तो हिनमहिल असां वञूं था पंहिंजे घर। उमेदु आहे त हीअ असांजो मुख़्तसिर वीडियो तव्हांखे लाज़मी पसंदि आयो हूंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी, असांजो वीडियो ॾिसण जी तमामु घणी महिरबानी। उमेदु आहे त तव्हां असांजी सपोर्ट लाज़मी कंदव। दोस्तो मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु।